press the bell icon on the YouTube app and never miss another update. Allahumma salli ala Muhammadin wa ala ali Muhammad kama sallaita ala Ibrahim wa ala ali Ibrahim innaka Hamidum Majid. Allahumma barik ala Muhammadin wa ala ali Muhammad kama barakta ala Ibrahim wa ala ali Ibrahim innaka Hamidum Majid. बिरादरान मुख्तरम अज़ीज़ान मुकर्रम, मुझा मुख्तरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, चौदहीं रबीउल अव्वल जी रात पंहिंजे गजनपुर महल्ले जे मुहम्मदी चौक ते सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां जेका अज़ीम शान कॉन्फ्रेंस मुनक़द थी, उन अज़ीम इज्तिमा जे अज़ीम कामयाबी ते मां दिल जे गहराइन सां तव्हां सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो। दुआ कयो त अल्लाह साईं इन इज्तिमा खे इन इलाके जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए। रबीउल अव्वल जो बाबरकत महीनो हली रहियो आहे। सॼी दुनिया में सभिनी मुल्कनि में हर जगह ते आलिम सगोरा पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में माण्हुनि खे हुज़ूर साईं जी सीरत, हुज़ूर साईं जो मक़ाम ऐं हुज़ूर साईं जो शान सम्झाए रहिया आहिनि। दुआ आहे त शल अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे पंहिंजे हबीब सां सची ऐं सही मुहबत नसीब फरमाए ऐं अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगियुनि जे गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जॾहिं ज़ुल्म चोट चढ़ी चुको हो, नाइंसाफ़ी इंतहा ते पहुंची चुकी हुई, क़त्ल गारत गरी, फुरलुट, बर्बरियत ऐं मासियत जो दौर दौरा हो, कुफ्र ऐं शिरक जा कारा कक्कर दुनिया ते छांइजी चुका हा। इंसानी कदुर ॼण त मरी चुका हा, माण्हू दरिंदा बणिजी चुका हा। उन वक़्तु सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बासआदत थी। ऐं हुज़ूर साईं जन जे ज़रिए अल्लाह साईं ऊंदाहिन खे रोशनी सां तब्दील करे छॾियो। कुफ्र जी जगह ते ख़ल्क़त खे इस्लाम जी दौलत मिली, बदअमनी जी जगह ते माण्हुनि खे अमन मिलियो, नाइंसाफ़ी जी जगह ते ख़ल्क़त खे इंसाफ़ मिलियो। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तालीम ऐं तरबियत जे करे इंसाननि खे इंसानियत जा हक़ीक़ी क़द्र मालूम थिया। वो वक़्तु हो कि अल्लाह वारे चयो पंहिंजे अंदाज़ में तमाम बेहतरीन मंज़र छिकियो आहे अल्लाह जे बंदे। तो दुनिया में चारों सिमत अंधेरा ही अंधेरा था, दुनिया में चारों सिमत अंधेरा ही
अंधेरा था, निशाने नूर गुम था और जुल्मत का बसेरा था। कि दुनिया के उफक पर दफातन सैलाब नूर आया। दिल जे मोहब्बत से ॻाल्हाईंदा हलो ना। कि दुनिया के उफक पर दफातन सैलाब नूर आया। जहाने कुफ्र बातिल में सदाकत का ज़ुहूर आया। हकीकत की खबर देने बशीर आया, नज़ीर आया। दिल से चाहो ना सुभान अल्लाह। हकीकत की खबर देने बशीर आया, नज़ीर आया। शहनशाही ने जिनके पाँव चूमे वो फकीर आया। शहनशाही ने जिनके पाँव चूमे वो फकीर आया। मुबारक हो ज़माने को, मुबारक हो ज़माने को कि खत्मुल मुरसली आया। ओ ना सुभान अल्लाह। मुबारक हो ज़माने को कि खत्मुल मुरसली आया। सहाबे रहमत बनकर, सहाबे रहम बनकर रहमतल लिल आलमी आया। जमील खोड़ पर अजमल रुगो मोहम्मदा। यार बिल्कुल डरा हो, दिल जे मोहब्बत से ॻाल्हायो। जमील खोड़ हिन पर अजमल रुगो मोहम्मदा। हसीन खोड़ हिन पर अहसन रुगो मोहम्मदा। शरीफ खोड़ हिन पर अशरफ रुगो मोहम्मदा। फाजिल खोड़ हिन पर अफजल रुगो मोहम्मदा। कामिल खोड़ हिन पर अकमल रुगो मोहम्मदा। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मां उन नबी जी ॻाल्हि थो कयां जंहिं नबी जे बारे में अल्लाह साईं फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हजरत आदम जो जिक्र भी कुरान में आ, मिठे मोहम्मद करीम जो जिक्र भी कुरान में आ। दिल से ॻाल्हायो। हजरत आदम जो जिक्र भी कुरान में आ, मिठे मोहम्मद करीम जो जिक्र भी कुरान में आ। जंहिं वण जो तज़किरो हजरत आदम सां, उन वण जो जिक्र भी कुरान में आ। जंहिं वण जो तज़किरो सुलह हुदैबिया जे मौके ते मिठे मोहम्मद करीम सां, उन वण जो जिक्र भी कुरान में आ। पर जंहिं वण जो जिक्र जनाब आदम सां अल्लाह तबारक व तआला फरमायो या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्ना व कुला मिन्हा रगदन हैसु शि'तुमा व ला तक़रबा हाज़िहि शजरा फतकूना मिनज़ ज़ालिमीन। आदम इन वण जे वेझो न वञजाए, इन वण जे वेझो वींदे जन्नत मां निकिरी वींदे। पर जंहिं वण जो ज़िक्र मुंहिंजे हबीब सां रब साईं तो फरमाए लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा फ़अलिमा मा फ़ी क़ुलूबिहिम। चओ सुभान अल्लाह।
जंहिं वण जो ज़िक्र जनाब आदम सां उन वण जे करे आदम जन्नत मां निकिरी दुनिया में पहुतो। पर जंहिं वण जे छांवरे में हुदैबिया जे मैदान ते अल्लाह जे महबूब नबी सहाबिन जी बैयत वरती, उन वण जे छांवरे में बैयत जे करे मोहम्मद करीम जे 1500 सहाबिन खे अल्लाह जन्नत में पहुंचाए छॾियो। चओ ना सुभान अल्लाह। हजरत नूह जो जिक्र भी कुरान में, मिठे मोहम्मद करीम जो जिक्र भी कुरान में। पर जनाबे नूह जे तबलीग जे करे 950 साल वाइज क्यों थई। जनाबे नूह जे तबलीग जे करे 80 जना मुसलमान था। मिठे मोहम्मद करीम जे 63 सालन जे जिंदगी जो बरकतों त दिसो। अल्लाह जे ज़ात जो कसम सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी 63 सालन जी मुबारक जिंदगी 40 सालन में ऐलान नबूवत थियो। बाकी रुगो 23 साल सय्यदे कायनात जे तबलीग जे बरकत जे करे 1.25 लाख सहाबिन मिठे मोहम्मद ते कलमो भरियो। अल्लाह से फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह सय्यद कायनात जे मकाम जे समझण जी तौफीक अता फरमाए। मुझो साईं जॾहिं मिंबर ते तशरीफ फरमा थींदो हो, अल्लाह मुझे साईं जी ॾाढ़ी मुबारक ये सीने ते छायल हूंदी ही। चओ न सुभान अल्लाह। मुझे साईं जो पटको मुबारक ॼण नूर जूं लाटा निकिरंदियूं हुयूं। अल्लाह जे ज़ात जो कसम मुझो साईं जॾहिं हलंदो हो, जॾहिं घुमंदो हो, हदीस में अचे थो कुआरी माईअ खे एतिरी लॼ नाहे थींदी जेतिरो पाक मोहम्मद जे अखियुनि में हया हूंदो हो। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह के बंदे फरमायो ये अमामे की सजावट, ये जबीने रोशन। दिल सा चओ सुभान अल्लाह। ये अमामे की सजावट, ये जबीने रोशन, ये कुबाए अरबी और नीचा दामन। दिल सा चो न सुभान अल्लाह। ये अमामे की सजावट, ये जबीने रोशन, ये कुबाए अरबी, ये नीची दामन। अगर मुर्दे भी देखें तो करें चाक गिरे बालों कफन। उठ बैठे कब्र से बेताब जुबान पे ये सुखन के मरहबा सय्यदे मक्की मदनी अरबी। यार तव्हांखे बार बार चौथम त अल्लाह अकबर जो नारो दिल सां लगन खपे। कि मरहबा सय्यद मक्की मदनी अरबी। चौना सुभान अल्लाह। कि मरहबा सय्यद मक्की मदनी अरबी। कि दिलो जान फिदायत ची अजब खुश लकबी। मनम बे दिल जान जमाल अजब हैरानम। अल्लाह अल्लाह ची जमालस्त बदीम बुल अजबी। खुदा जज़ात जो कसम साहबी था दिसन जने आका जे चेहरे ते नजर कंदा हसी ता सांजा थक ही लही वींदा। रात थी वही सोमहणी गुजार जो वक्त इशा जी नमाज पूरी थी वही। हर को पंजे पंजे घर मोटी वियो। हजरत उमर थो फरमाए मां मस्जिद में वेही रहियुम चुम थोड़ो जिक्र करे पोथो घर वञा। थोड़ी देर गुजरी ॾिसां त सिद्दीक़ अकबर भजदो थो अचे। दिल में ख्याल आयो नमाज में त गॾ हो हाणे अलाए छो तो पोढ़ो डोड़दो अचे। मां आराम सां वेही रहियुम। मां चो मंज़र त ॾिसां ॻाल्हि छा आहे। हज़रत अबू बकर डोड़दो आयो। आका
आकाए दो जहां जे दरवाजे ते पहुतो मुझे साईं जे दरवाजे ते पहुंची मुझे साईं के सॾु कई मुझे साईं हजरत सिद्दीक अकबर जे सॾ जो जवाब दिनो मुझो साईं बाहर निकतो हजरत सिद्दीक अकबर सलाम कयो मुझे साईं जवाब दिनो सिद्दीक अकबर आका जे हथन मुबारकन जो बोसो वरतो मुझो साईं भी बीठो हजरत अबू बकर भी बीठो अबू बकर मुझे आका जे चेहरे के तो तके आई मुझो आका पांजे यार जे चेहरे के तो तके न मिठो मोहम्मद थो गालाए न जनाबे अबू बकर थो गालाए बस चुपचाप लगी पया शांत लगी पया माठ जो जहाना चीमा हैरान थी नमाज में गडो वरी मोटी वियो वरी डोड़ दो आयो वरी साईं के सॾु कई वरी साईं सां मिलियो साईं के सलाम कई साईं जवाब दिनो हाने न मिठो मोहम्मद थो गालाए न अबू बकर थो गालाए माजरा समझ में न आई जी खोड़ देर गुजरी जी साईं हाने इजाजत दियो मुझे साईं इजाजत दिनी साईं घर हलियो वियो अबू बकर झुगे दे वापस जो जी बेडी मां आका जे खिदमत में अर्ज़ कम मुझा साईं रात जो निजारो मां के समझ में न आयो पोड़ो अबू बकर नमाज में त गड हो वरी मोटी वियो मां मस्जिद में वेठो हुम मां चो जिक्र करे पोथो वना डिठुम त डोड़ दो थो अचे साईं भजदो आयो सिद्दीक अकबर तहां जे दरवाजे ते तमां के सॾु कई तमां सॾ जो जवाब दिनो तहां बाहर आयो अबू बकर सलाम कयो तमां जवाब दिनो उन तमां जा हथ चुमिया पो तहां उन के प्या तकियो हो अमां के पियो तके गाल बोल काई कान थी माजरा चाही मुझे साईं फरमायो ओ उमर मुझे अबू बकर जे मकाम जी तोखे कहिड़ी खबर अच त मां मोहम्मद तोखे अबू बकर जो मकाम बुधाया चओ न सुभान अल्लाह हो मुझो साईं वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन गर्मी में ता एड़ा वटसी विया हो जो सुभान अल्लाह भी नथा चई सगो दिल जे मोहब्बत सां ॻाल्हायो सभई गॾिजी मुझे साईं फरमायो उमर तां घर वेंदा हो तांखे बुख लगंदी आहे घर वारनि को मानी घुरंदा हो मानी न हूंदी आहे त पोइ पाड़े जा कड़ा खड़काईंदा हो आ को मानी टुकरा यार पाड़े जी पाड़े ते हुजत थींदी आहे न अल्लाह अकबर उमर मुझे अबू बकर के जॾहिं बुख लगदी आहे त पोइ ॿियनि जा कड़ा नाहे खड़काईंदो मां मोहम्मद जो कड़ो खड़काईंदो आहे गुरबत जो ज़मानो मिसकीनी जो आलम दुश्मनी चोट चढ़ियल उमर अबू बकर घर वियो बुख लगी अस मानी कान ही घर वारनि खे चई मानी टुकराए चऊं कोन्हे मुंहिंजे दरवाज़े ते आयो मांखे सॾु कयईं चईसि पोइ तव्हांखो मानी घुरियईं त कोन मुंहिंजे साईं फरमायो उमर तोखे मुंहिंजे अबू बकर जे मक़ाम जी ख़बर नाहे अबू बकर जॾहिं मां मोहम्मद जे चेहरे जी ज़ियारत कंदो आहे त बुख बि लही वेंदी अथसि त उञ बि लही वेंदी अथसि चओ न सुभान अल्लाह ॾाढा ॻाल्हायो अचो सैयद काइनात जे अज़मत खे समझो खलकत के तौहीद जो सबक मिठे मोहम्मद पढ़ायो दिल सां चओ सुभान अल्लाह खलकत के तौहीद जो सबक मिठे मोहम्मद पढ़ायो खलकत के रब जी हेकड़ाई मिठे मोहम्मद करीम समझाई खलकत के बिदत खां बचण जो सबक मिठे मोहम्मद करीम पढ़ायो खलकत के अल्लाह जो दरवाजो मिठे मोहम्मद ॾेखारियो खलकत के अल्लाह जे अज़मत जा तराना पाक मोहम्मद पढ़ी ॿुधाया मुझो साईं उम्मत जो मोहसिन आज़म चओ सुभान अल्लाह मां चुम जनाब आदम जो जिक्र भी कुरान में मुझे साईं जो जिक्र भी कुरान में पर जंहिं वण जो तज़किरो जनाब आदम सां उन वण ॾाॾे आदम खे जन्नत मां कढी दुनिया में मोकिलियो जंहिं वण जी निस्बत मुझे मिठे मोहम्मद सां उन वण जे करे पाक मोहम्मद जे 1500 सहाबनि खे जन्नत जो सर्टिफिकेट मिली वियो चओ न सुभान अल्लाह
हजरत नूह जो जिक्र भी कुरान में, मिठे मोहम्मद करीम जो जिक्र भी कुरान में, पर जनाब नूह जे 950 सालन जे तबलीग जे करे 80 ॼणा मुसलमान था। मुझे पाक मोहम्मद करीम जे 63 सालन जे बाबरकत जिंदगी में 23 सालन जे तबलीग जे कहे 1.25 लाख सहाबन मुझे मिठे मोहम्मद ते कलमो भरियो। हजरत ईसा जो जिक्र भी कुरान में, पाक मोहम्मद जो जिक्र भी कुरान में। अल्लाह अकबर। हजरत ईसा कोड़ वारे के हथ लाइंदो हो तो ठीक थी वेंदो। हे हजरत ईसा जो मोजज़ो, अंधे जे अखियुनि ते हथ रखंदो तो सॼो थी वेंदो। के मुर्दे जे कबर ते भी चवंदो क़ौम बेइज़्निल्लाह तो उथी बीहंदो। ए हजरत ईसा जा मोजज़ा, पर मुझे पाक मोहम्मद करीम जा मोजज़ा भी तो ॾिस न। चओ सुभान अल्लाह। मुझो साईं आंगुर सां इशारो थो करे त चंड जा टुकड़ा था थियनि। ॻाल्हाए त मां बि ॻाल्हायां। मुझो साईं आंगुर जो इशारो थो फरमाए त चंड जा टुकड़ा था थियनि। मुझो साईं अबू बकर साईं जे कदमनि ते लिब मुबारक तो हणे त अबू बकर जे कदमनि जो ज़हर तो ख़त्म थी वञे। मुझो साईं जनाब अली जे अखियुनि ते लुआब दहन थो मले। अल्लाह जे ज़ात जो कसम, हजरत अली जे अखियुनि जो दर्द ख़त्म थो थी वञे। सहाबी गरजी आया, आका डुकर पइजी वियो आहे, पानी कोन्हे, बरसात कोन्हे, मींहुं कोन्हे, बारिश कोन्हे। साईं फसल सुकी विया, साईं ढोर मरी विया, साईं माण्हू लॾ पलाण कयूं था वञनि, शहर ख़ाली थींदा था वञनि। साईं रब खे अर्ज़ु त कयो को मींहुं त पए, का रहमत जी बरसात त पए। उते जो उते हदीस में अचे थो, मुंहिंजे आका पंहिंजी अशहद आंगुर मथे खईं ऐं मुंहिंजे साईं फरमायो, ओ मुंहिंजा अल्लाह मुझे सहाबिन ते रहम कर। ओ मुझा अल्लाह मुझे शहर ते रहम कर। ओ मुझा अल्लाह मुझे मक्के ते रहम कर। ओ मुझा अल्लाह मुझे मदीने ते रहम कर। ओ मुझा अल्लाह इन्हनि उयारन ते रहम कर। ओ मुझा अल्लाह इन्हनि प्यासन ते रहम कर। ओ मुझा अल्लाह इन्हनि दुखोयलन ते रहम कर। हदीस में अचे थो, अञा पाक मोहम्मद पंहिंजी अशहद आंगुर हेठि न कया, मींहुं शुरू थी वियो। अल्लाह से फरमायो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मां समझंदो 14 जे रात जो थक तव्हां खां अञा न लथो आहे। ॾाढियां ॻाल्हायो न, गॾिजी ॻाल्हायो, गॾिजी ॻाल्हायो। एडो तेज मींहुं पियो, एडो तेज मींहुं पियो, एडो तेज मींहुं पियो, खॾूं भरिजी वयूं, घिटियूं भरिजी वयूं, ॿनियूं भरिजी वयूं, घर पिया किरनि। साहबी भॼदा आया, साईं हाणे त झुगा था रहनि। साईं बस हाणे खोड़ मींहुं थी वियो। हाणे रब साईं खे अर्ज़ु कयो त हाणे मींहुं बंदि थिए। उते जो उते मुंहिंजे साईं वरी अशहद आंगुर मथे खईं ऐं मुंहिंजे साईं फरमायो, ला लईना हवा लईना। दिल सां चओ सुभान अल्लाह। मुझे साईं फरमायो, ला लईना हवा लईना, ला लईना हवा लईना। ओ मुंहिंजा अल्लाह वाह जी मेहरबानी थी वई। ओ मुंहिंजा अल्लाह वाह जी करम नवाज़ी थी वई। ओ मुंहिंजा अल्लाह वाह जी रहमत जी बरसात पइजी वई। हाणे मौला हिते गंज थी वियो, हाणे पाड़े वारनि ते बि मेहरबानी करना। हदीस में अचे थो, अञा मुंहिंजे आका हथ न कयूं त झुड़ टुटी वियो, पहाड़नि ते बरसात शुरू थी वई। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह जो कसम, मां मुझे पाक मोहम्मद करीम जा मोजज़ा। कोड़ी खुही, सफर जो मौक़ो, मिठो पानी कोन्हे, खुईअ ते सहाबी बीठा, बाटली जो कढियो ज़हर जहिड़ो पानी। साईं पानी त आहे पर तमामु कोड़ो। मुंहिंजे साईं फरमायो, गणती न छो। मुंहिंजो साईं उन जे मथां बीही कहे, लिब मुबारक, मुंहिंजो साईं लिब मुबारक उन खुईअ में थो उछले। सहाबी चवनि था, मिठे मोहम्मद करीम पंहिंजी लिब मुबारक विधी, फरमायो हाणे वरी पानी कढो। पानी कढियो से पहिरियों ज़हर जहिड़ो कोड़ो हो, हाणे माखीअ खे बि मुक़ाबले करण जी ताक़त कान हुई।
चओ सुभान अल्लाह। हजरत ईसा जो जिक्र भी कुरान में सब नबी भलारा ॾाढिया चओ न सब नबी सब रसूल असां सभिनी खे मञूं था अल्लाह जा सब नबी बरहक चओ अल्लाह जा सब नबी अल्लाह जा सब रसूल पर पाक मोहम्मद करीम रुगो नबी ना है नबीजन जो भी नबी आ पाक मोहम्मद करीम रुगो रसूल ना है पर रसूलन जो भी रसूल आ इमाम खोड़ पर आमिना जो लाल त इमामन जो भी इमाम आ इमाम खोड़ पर आमिना जो लाल त इमामन जो भी इमाम आ उस्ताद खोड़ पर आमिना जो लाल त उस्तादन जो भी उस्ताद आ मुर्शिद खोड़ पर आमिना जो लाल त मुर्शिदन जो भी मुर्शिदा रहबर खोड़ पर आमिना जो लाल त रहबरन जो भी रहबरा ॾाढा चओ सुभान ओ मुर्दा अल्लाह जे हुक्म सां उथी भी हंदो पर मुंहिंजो पाक मोहम्मद हेरे तवज्जो कर ओ हजरत ईसा जो मौजज़ो अच मां तोखे वेठे मदनी जो मौजज़ो ॿुधायां मुंहिंजो साईं खजीअ जे थुड़ ते टेक ॾेई ख़ुतबो ॾींदो हो बुखारी शरीफ में अचे थो फलम्मा सुनिया लहुल मिंबर जॾहिं मुंहिंजे आका जे लाइ मिंबर ठही तयार थियो मुंहिंजो साईं मिंबर ते तशरीफ़ फरमा थियो मुंहिंजे साईं मिंबर ते रही खुतबो शुरू कियो ओ खजीअ जो पुराणो थुड़ मुंहिंजे साईं जे जुदाईअ में ईअं पियो रोए जे नंढड़ो ॿार मासूम ॿार सुॾका भरे रोईंदो आहे चओ सुभान अल्लाह। हज़रत ईसा अल्लाह जे हुक्म सां मुर्दनि खे जहिड़ो कयो मुंहिंजे साईं खजीअ जे थुड़ खे जहिड़ो कयो मुर्दे में कंहिं ज़माने में रूह हूंदो पोइ त मोह आहे न उन जो रूह हुन में मोटी आयो खजीअ में माण्हू जो रूह कीअं अची वियो चओ सुभान अल्लाह ॾाढिया ॻाल्हायो अल्लाह अकबर कबीरा सय्यद कायनात जी सीरत तजुबा जिन जी विलादत ते फरिश्तन भी खुशियूं कयूं चओ न सुभान अल्लाह जिन जी विलादत ते अल्लाह रब्बुल इज्जत जन्नत के सिंगारियो नबीयन के खबर पई त खातमुल अंबिया जी विलादत थी वई इन महबूब मोहम्मद करीम खां मेराज वारी रात अल्लाह साईं नबीयन के सिफुन में बिहारे पंहिंजे हबीब खां इमामत कराई ताकि माण्हुनि खे खबर पए त अल्लाह जो हबीब आयो त सभिनी खां पोइ आ पर बीठो सभिनी जे आॾो आ चओ न सुभान अल्लाह। अगर मां पंहिंजे साईं जे चेहरे खे पढ़ां मुंहिंजे ज़ुबान खे ताक़त न आहे जो मां सही तबसरो करे सघां आसमान खे अल्लाह कुन सां ठाहियो ॻाल्हाईंदा हलो अल्लाह फरमायो कुन थी पियो आसमान खे अल्लाह कुन सां ठाहियो ज़मीन खे अल्लाह कुन सां ठाहियो जबलन खे अल्लाह कुन सां ठाहियो हुकुम कई थी पिया हे वण टिण हे पखी पखण हे ढोर ढगा हे दुनिया जो जहान हे शम्सो कमर कायनात जी हिक हिक शइ खे अल्लाह ठाहियो पर कुन जे अमर सां ठाहियो पर हजरत हसन मुझे साईं जे दरबार जो शायर तो फरमाए वाहसाना मिनका लम तरकत आईनी जलसा चो सुभान अल्लाह। हजरत हसन तो फरमाए शायर नबूवत हजरत हसन तो फरमाए वाहसाना मिनका लम तरकत आईनी अजमल मिनका लम तलिदिन निसाऊ खुलिक़ता मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नका कद खुलिक़ता कमा तशाऊ। मुंहिंजा साईं तो जहिड़ो सुहिणो मां न ॾिठो आहे तो जहिड़ो ख़ूबसूरत कंहिं अमड़ ॼणियो ई कोन्हे। मुंहिंजा साईं
ये हजरत हसान आका जे आडो थो चए मुझा साईं तोखे अल्लाह अहिड़ो पाकीज़ बनायो आहे मुंहिंजी दिलि थी चए ॼण अल्लाह साईं जॾहिं तोखे ठाहे पियो ॼण तोखां पुछे पियो त मुंहिंजा महबूब ॿुधाए त तोखे कीअं ठाहियां साईं मुंहिंजी दिलि थी चवे ॼण त जीअं तूं चवंदो वियो आहे तीअं रब तोखे ठाहींदो वियो आहे चओ सुभान अल्लाह इनके करे चए के फरमायो ना चेहरा है कि अनवार दो आलम का सहीफा ॾाढा डराओ दिल जे मोहब्बत सां ॻाल्हायो ना चेहरा है कि अनवार दो आलम का सहीफा आंखें हैं कि बहरैन तकद्दुस के नगीने चेहरा है कि अनवार दो आलम का सहीफा आंखें हैं कि बहरैन तकद्दुस के नगीने पलके हैं कि कौसैन शबे कद्र खुली है पलके हैं कि कौसैन शबे कद्र खुली है जुल्फे हैं कि वल्लैल के बिखरे हुए साए जुल्फे हैं कि वल्लैल के बिखरे हुए साए ये दांत या शीराज़े शबनम के तराशे तो ना सुभान अल्लाह ये दांत है या शीराज़े शबनम के तराशे जैसे याकूत की वादी में दमकते हुए हीरे बातें हैं कि तूबा की चटकती हुई कलियां बातें हैं कि तूबा की चटकती हुई कलियां खुतबे हैं कि सावन के उमड़ते हुए दरिया बातें हैं कि तूबा की चटकती हुई कलियां खुतबे हैं कि सावन के उमड़ते हुए दरिया इनके करे अल्लाह फरमायो ना वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुझो सही इज्जत वारो चओ हुजूर कायनात में मुझे आका जहिड़ो इज्जत वारो कोई कोन्हे साईं खां वधीक इज्जत वारो खुदा जी सॼी खुदाईअ में मिठे मोहम्मद करीम जहिड़ो इज्जत वारो मुंहिंजो साईं पाण बि इज्जत वारो जेको किताब मुंहिंजे साईं खे मिलियो उहो क़ुरान बि इज्जत वारो जेका शरीयत मुंहिंजे हबीब खे मिली उहा शरीयत बि इज्जत वारी जेको तरीक़ो मिठे मोहम्मद खे मिलियो उहो तरीक़ो बि इज्जत वारो मुझे साईं खे रब जेके घर वारियूं ॾिनियूं मुझे पाक मोहम्मद जूं घर वारियूं भी इज्जत वारियूं मुझे साईं खे अल्लाह जेके न्याणियूं ॾिनियूं मुझे पाक मोहम्मद जूं न्याणियूं भी इज्जत वारियूं मुझे साईं जा सहुरा भी ॾाढिया मुझे साईं जा सहुरा भी मुझे साईं जा साला भी मुझे साईं जा न्याणा भी मुझे साईं जा सहाबी भी मुझे पाक मोहम्मद जा बचड़ा भी मुझे साईं जी आल भी मुझे साईं जो अहले बैत भी मुझे साईं जे मथों पंहिंजे जानन के कुर्बान करण वारा मोहम्मद करीम जा परवाना भी रब तो फरमाए अमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाहु अकबर मुझो साईं जो मिंबर ते वेठो वो खजी जो थोड़ो रोए पियो बुखारी में अचे थो बुखारी शरीफ जा लफ्ज़ आहिनि कानत इन्नु अनीन सभी ॿारनि वांगुरु थोड़ो रड़ियूं पियो करे
मुझो साईं मिंबर ता लही आयो मुझे आका थोड़ के भाकुर पातो चो न सुभान अल्लाह रोए छो थो किसी हर जुमे ते साईं जन जी टेक मास मासा मासा हुंदी ही साईं जन माते टेक दी खुतबो दींदा हा अज साईं माखो जुदा थी वियो मुझे आका फरमायो चई तो मैं अल्लाह के अर्ज क्या तो अल्लाह तोखे सरसब्ज साओ वण बनाए क़यामत ताईं दुनिया तुझो मेवो खाईंदी रहे जी सही ना मांखे इहा का तमन्ना कान्हे मांखे तहांखे मांखे त तहांजे कदमनि जी कुर्बत जी ज़रूरत आहे अल्लाह अकबर हे पाक मोहम्मद करीम जो मोजज़ो हजरत आदम जो जिक्र भी कुरान में मिठे मोहम्मद करीम जो जिक्र भी कुरान में हजरत नूह जो जिक्र भी कुरान में मिठे मोहम्मद करीम जो जिक्र भी कुरान में हजरत ईसा जो जिक्र भी कुरान में पाक मोहम्मद करीम जो जिक्र भी कुरान में जनाबे मूसा जो जिक्र भी कुरान में रड़ियों तो करे रब्बे अरिनी रब्बे अरिनी रब्बे अरिनी मौला मां के पंजो दीदार त कराए मां तोखे ॾिसां हजरत मूसा तो फरमाए मुंहिंजा अल्लाह मां के दीदार त कराए मां तोखे ॾिसां रब तो फरमाए लन तरानी मूसा न ॾिसी सघंदे जिसे न मेहरबानी कर साईं साईं मेहरबानी कर रब तो फरमाए लन तरानी मां के न ॾिसी सघंदे जिसे कुर्ब कर मुंहिंजा अल्लाह कुर्ब कर रब तो फरमाए लन तरानी जॾहिं मूसा चुप नथो करे त अल्लाह से फरमाइस तो चङो चढ़ तूर ते मां पंहिंजे अनवारे तजल्लियात मां हिकिड़ी नूर जी तजल्ली तूर ते सटियां थो अगर उन जी सट सही वई त पोइ मांखे बि ॾिसी सघंदे वयो उते जॾहिं अल्लाह जे अनवारे तजल्लियात मां नूर जी तजल्ली किरी न तूर ते तकियई त बेहोश थी किरी पियो कुरान में थो अचे फखर मूसा साइका सट काढण तो सही सघे मां जॾहिं तूर जे जबल ते चढ़ियुमि जॾहिं मिस्र वियोसि अल्लाह ज़हर में पढ़ण त पोइ तूर घुमण बि वियुसि जॾहिं तूर जे मथां चढ़ियुमि त हिकिड़ो अजीब मंज़र हो जबल ई जबल आहिनि बहरे अहमर बि असां क्रॉस करे वियासीं अॻिते सब जबल ॻाढ़ा उहो तूर जो टुकड़ो जंहिं टुकड़े ते अल्लाह जे अनवारे तजल्लियात मां नूर जी तजल्ली किरी ही न उहो सड़ी कोयलो थी वियो आहे वॾो जबल आहे कोयलो थी वियो आहे अल्लाह जे नूर जी तजल्ली का मजाक त न आहे मूसा जो जिक्र भी कुरान में मुझे आका जो जिक्र भी कुरान में ए लाजुआ मूसा कुर्बत नसीब नथी थे ए लाजुआ हजरत मूसा कुर्बत नसीब नथी थे मुझे साईं जो मुतालबो भी ना है डिमांड भी ना है मुझो साईं पांजे घर मुबारक में आरामियात आधी रात जो जिब्रील छत थो फाड़े जिब्रील खैर ता काढो आयो ची रब मोकलियो आ मसलो छा है जे उन जगह ते हलणो आ जिते हिन वक्त ताईं अल्लाह कंहिंखे नाहे घुरायो ॾाढा चओ सुभान अल्लाह इनके करे चवण वारे चो न कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है दूर सीना और है अर्शे मुअल्ला और है इस गुल को क्या मुशाबहत उस रुखे लाल रंग से इसकी बहार और है उसकी बहार और है हजरत मूसा जने तूर ते आयो त अल्लाह हुकुम के फखला अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुवा मूसा पाक वादी में आयो जुत्ती लाहे पो घुम चो सुभान अल्लाह तूर जी वादी में थो अचे हजरत मूसा तो हुकुम तो तेस जुत्ती लाहे पो अच
पाक मोहम्मद जे बख्तन जो केर मुकाबलो कंदो जंहिंखे अल्लाह पंहिंजे जुतन मुबारकन समेत उते थो घुराए। तेरी मेराज के तू लोहो कलम तक पहुंचा, तेरी मेराज के तू लोहो कलम तक पहुंचा, मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा, तेरी मेराज के तू लोहो कलम तक पहुंचा, मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा। मुझे साईं जो मकाम समझने की कोशिश कर। शबे मेराज ये शोर था आसमानों में, डाड़ियां गलायो, डाड़ियां गलायो। शबे मेराज ये शोर था आसमानों में, उठो कि जश्न अकीदत का एहतमाम करें। जमीन से आज वो इंसान आने वाला है, कदम कदम पे फरिश्ते जिसे सलाम करें। हुजूर जी जात भी सच्ची, चो हुजूर जी जात भी तो मोहम्मद करीम जी बात भी सच्ची। हुजूर जी जात भी डाढ़िया, हुजूर जी जात भी तो मोहम्मद करीम जी बात भी। इन शान वाले नबी फरमायो ला तुशरिकू बिल्लाहि शैया व इन कुतुम औ हुर्रिकतुम औ सुल्लिबतुम वला ततरुकु सलात मुतअम्मिदीना फमन तरकहा मुतअम्मिदन फकद खरजा अनिल मिल्लाह वला तरकबुल मासियत फइन्नहा सखतुल्लाह वला तशरबुल खमर फइन्नहु रासुल खताया कुल्लिहा। सुभान अल्लाह। मां जॾहिं पंहिंजे तकरीर में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे जा खदो खाल बयान कंदो हां त यार लुडंदा आहिनि, कुॾंदा आहिनि, नारा हणंदा आहिनि, पर जॾहिं पाक मोहम्मद करीम जा हुकुम ॿुधाईंदो हां त चिड़ंदा आहिनि। अजीब इश्क आहे, अजीब इश्क आहे। मिठे मोहम्मद करीम जो इश्क पाक मोहम्मद जी ताबेदारी आहे। मिठे मोहम्मद करीम जो इश्क पाक मोहम्मद जी ॾाढिया, जेको हुजूर जे हुक्मनि जे मुताबिक़ हले थो इहो सचो आशिक, जेको हुजूर जे हुक्मनि जे मुताबिक़ नथो हले इहो फ्राडी आहे, धोखेबाज़ आहे, कूड़ो आहे, ठग आहे, मुनाफ़िक आहे। ठीक थो ॻाल्हायां? हुजूर फरमायो सजदो रुगो हिक जो, चओ सुभान अल्लाह। हुजूर फरमायो सजदो रुगो हिक जो, माबूद रुगो उहो, मसजूद रुगो उहो, वाजिबुल वजूद रुगो उहो, अल्लाहुल गुयूब रुगो उहो। मुझे पाक मोहम्मद जे सॼे ज़िंदगी जे दावत ऐं तबलीग जो ख़ुलासो इहो आहे त तुंहिंजी पेशानी गैर जे चौकट ते न झुके, हिकिड़े अल्लाह जे दर ते झुके। बार बार तो के समझायो थम, हुजूर कब्रिस्ताननि में झंडनि हणण जे लाइ न आयो हो, हुजूर कब्रिस्ताननि में झंडनि हणण जे लाइ न आयो हो, मुंहिंजे साईं जंग जे मैदान में जिहाद जा झंडा खोड़िया हा। मुंहिंजे साईं इहो हुकुम न आहे त तव्हां कब्रुनि खे कपिड़ा पारायो, कोन था पाराइनि? मरी छो विया आहियो? ॻाल्हायो छो नथा? मुंहिंजे साईं असुल कोन चयो आहे त कब्रुनि खे कपिड़ा पारायो, मुंहिंजे साईं ईअं फरमायो आहे त उघाड़नि मर्दनि खे कपिड़ा पारायो, ग़रीबनि मिस्कीननि खे कपिड़ा पारायो, बेवा औरतुनि खे कपिड़ा पारायो। तव्हांजो अकुल काॾे थो वञे? ग़रीब जो अंकु अंकु साहिल लॻो पियो, तूं इनखे जोड़ो कपिड़नि जो नथो वठी ॾे, कलंदर ते पड़ थो चाढ़े अचे। अल्लाह वारा त रब जे रहमतुनि जे छांवरे में हलिया विया, अल्लाह वारा त रब जे रहमतुनि जे छांवरे में हलिया विया।
उन्हनि खे तोवारे पढ़नि जी काई ज़रूरत कोन्हे, ग़रीबनि खे तुंहिंजे कपिड़े जी ज़रूरत आहे। सबक हासिल कर ग़ुलामाने मोहम्मद खां, आशिक़े रसूल, मोमिने अव्वल, अक्स नबूवत हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु। अबू बकर नबूवत जो अक्स हो, तो सुभान अल्लाह। अबू बकर नबूवत जो अक्स हो। तू आईनो खणी अच, आईनो शीशो जंहिंमें मुंहुं ॾिसंदो आहे, टाक मंझंदि जो अहिड़ी डायरेक्शन में उनखे रख, अहिड़े अंदाज़ में उन शीशे खे रख जो सिज उन में नज़र अचे। जीअं असली सिज खे न ॾिसी सघंदे, तीअं आईने वारे सिज खे बि न ॾिसी सघंदे। हुन ॾे तकींदे त बि तारा कढंदी, हिन ॾे तकींदे त बि तारा कढंदी। इन आईने में सच पच में सिज कोन्हे, पर सिज जो अक्स आहे। जेको जलाल हुते, साॻो जलाल हिते महसूस थींदी। कन ग़लति थो ॻाल्हायां? अबू बकर अक्स नबूवत हो, सैयदे कायनात की एड़ी गुलामी की जो सैयदे कायनात जो जमाल जो, मुझे आका जे जमाल जो सजो नमूनो तो खे अबू बकर जे जिंदगी में नजर ईंदो। आखिरी वक्त अथसि, घरों पुछे तो ॾींहुं कहिड़ो आहे? चवनि था सूमर जो आहे। अलाह कंदो त अॼु मां पंहिंजे महबूब सां मिलंदुमि। साईं बि सूमर ते वफ़ात कई ही न? चऊं हा। चई अॼु सूमर आहे न? चई हा। चई अलाह कंदो त मां अॼु पंहिंजे महबूब सां मिलंदुमि। चओ सुभान अल्लाह। चई हुज़ूर साईं जे वफ़ात जो वक़्तु बि इहो हो जेको हाणे थिए थो? चऊं हा। चई अलाह कंदो त इन टाइम ते वेंदुमि। खुदा जो कसम, तवज्जो त कर। हुज़ूर साईं जी उम्र मुबारक घणी ही? चऊं 63 साल। चई मुंहिंजी उम्र घणी थी आहे? चई 63 साल। चई अलाह कंदो त पंहिंजे महबूब सां मिलंदुमि। ॾाढो बुखार अथसि, दवा वठी आया। चई पीओ? चई न, मुंहिंजे साईं जॾहिं जहान छॾियो त मुंहिंजे साईं खे बि ॾाढो बुखार हो। जॾहिं दवा खणी आया त मुंहिंजे साईं फरमायो मूंखे दवा जी ज़रूरत न आहे, मूंखे उन जी ज़रूरत आहे। अल्लाहुम्मा बिर्रफ़ीक़िल आला, अल्लाहुम्मा बिर्रफ़ीक़िल आला, अल्लाहुम्मा बिर्रफ़ीक़िल आला। ओ मुझे अल्लाह मूंखे दुनिया जी ज़रूरत न आहे, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। अबू बकर फरमायो मां बि दवा न पीअंदुमि, मूंखे दुनिया जी ज़रूरत न आहे, मूंखे रब जी ज़रूरत आहे। जंहिं तख़्ते ते मुंहिंजे साईं खे तर ॾियारियो वियो हो न, हज़रत अबू बकर खे बि साॻे तख़्ते ते तर ॾियारियो वियो। जेका चादर मुंहिंजे आका ते विधी वई ही न, साॻी चादर हज़रत अबू बकर ते विधी वई। मुंहिंजे साईं जॾहिं जहान छॾियो त अम्मा आयशा जी झोली ही न, हज़रत अबू बकर जॾहिं जहान छॾियो तॾहिं बि अम्मा आयशा जी झोली ही। मुंहिंजे साईं जॾहिं जहान छॾियो त मुंहिंजे साईं ॾंदण घुरियो हो। ॾंदण त ॾियो, मां ॾंदण कयां। हज़रत अबू बकर बि जॾहिं जहान छॾे पियो त अबू बकर बि ॾंदण घुरियो हो। मुझे पाक मोहम्मद के भी अम्मा आयशा दंदन चबाड़े दिनो हो, हजरत अबू बकर के भी अम्मा आयशा दंदन चबाड़े दिनो हो। अबू बकर अक्सर नबूवत हो। अरे तवज्जो कर, वक्त ना है। सहाबी अचन पिया, ज़ियारत कन पिया, इयादत कन पिया। कुछ सहाबिन के मुझे अबू बकर साईं डिठो त नवा नवा कपड़ा थन। हजरत अबू बकर सिंह फरमायो छा खणी आयो? नवा नवा कपड़ा तव्हां के ॾिसां थो। साहबिन जो साईं लगे थो त तव्हां मोकिलाइण वारा हो। ए असां तव्हां जे लाइ मदीने जे बाज़ार मां कपड़ो ख़रीद कयो आहे, ज़मज़म जे पाणी सां असां हिन खे धोतो आहे, तव्हां जे कफ़न जे चादरुनि जे नियत सां वठी आया आहियूं। मुंहिंजे सिद्दीक़ अकबर फरमायो मुंहिंजी अम्मा आयशा 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 जॾहिं मां जहान छॾियां न, जॾहिं मुंहिंजो रूह परवास थी वञे न, मूंखे सुन्नत जे तरीक़े जे मुताबिक़ तड़ ॾियारजो, पर नवन कपड़नि जो मूंखे कफ़न न पाराइजो। मां अबू बकर जी पुराणी चादर धोई उन जो मूंखे कफ़न पाराइजो ऐं मूंखे पंहिंजी पुराणी चादर में दफ़नाई। नवा नवा कपड़ा जेके मुंहिंजा यार वठी आया आहिनि, इहे खणी कंहिंखे चइजो त मदीने जे चौक ते बि हीउ ऐलान करे
आहे को गरीब, आहे को मिस्कीन, आहे का बेवह औरत जंहिंखे चादर या चादरी जी ज़रूरत हुजे, अॼु अबू बकर जे कफन जो कपिड़ो उनजे चादर ऐं चादरी जे लाइ हाज़िर आहे। आयशा मुंहिंजो पुराणी चादर मां गुज़ारो थी वेंदो, नवनि कपिड़नि जा हक़दार जीअर आहिनि। ओ क़बरुनि ते पढ़नि चाहण वारो अबू बकर खां सबक वठो। चओ सुभान अल्लाह। दुआ कर त अल्लाह पंहिंजे महबूब जी ग़ुलामी नसीब करे, अल्लाह सय्यद कायनात जी ताबेदारी नसीब करे, अल्लाह तमाम असां सभिनी खे शिरक बिदत खां बचाए, अल्लाह से सभिनी मुसलमाननि खे ज़लालत ऐं गुमराही खां बचाए। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी इबादत नसीब करे, पंहिंजे महबूब जी इताअत नसीब करे। अल्लाह से असां तमाम सभिनी खे ज़ालिमनि सां बगावत नसीब करे, अल्लाह तमाम असां सभिनी खे मज़लूमनि जी हिमायत नसीब करे, ऐं अल्लाह से शल तहां असां सभिनी खे इंसान ज़ात जी ख़िदमत नसीब करे। व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इस्लामी डाउनलोडिंग लाइ याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़्द सिद्दीकी मदरसा शदादकोट। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333 758 4871।